अज सैमा जे कयल इज़हार के भरपूर मोट ॾींदुसि। उनजी मोहब्बत के उहा महराज ॾींदुसि जेका मूं अॻ में कॾहिं बि कंहिंखे नाहे ॾिनी। वाह यार सैमा, छा त केमिस्ट्री आहे पंहिंजी। हूं हींअर ई तोखे यादि पे कयो, सोचुमि पे त तुंहिंजे घर अचां ऐं अंकल सां मुलाक़ात कयां। थैंक यू महराज, मां बि इहो ई पई चाहियां त तूं घर अच। पापा तोखे थैंक यू चवण पिया चाहिनि। ओके ओके, पर तूं एॾो संजीदा छो पई ॻाल्हाईं? ख़ैर तूं अच, बाय फेस ॻाल्हाईंदासीं। मां चाहियां थी त मां तोखे बाबा सां मिल रहियां, तूं जल्दी अच। ओके ओके, ख़्याल रखजांइ। ओके बाय। तूं सुधरंदी कोन? सिवा तुझे सरे की अमो तू पल पल परे की अमो वेझो अच वेह मूसा रुआ तड़पा वीचारे मां। साईं, मुंहिंजो नेक तमन्नाऊं ऐं दुआऊं आहिनि तव्हां लाइ। अल्लाह तव्हांखे वॾी हयाती ॾींदो। बाबा, मां तुंहिंजा थोला नथो लाहे सघां। तूं हिकु भले पुट वांगुरु फर्ज़ निभायो आहे। तूं माशाअल्लाह जिन जो बि औलाद आहीं, उहे वॾे इक़दार जा मालिक आहिनि। मां चांहि ठाराए मोकिलियां थी। न न, चाहे न, डिनर जो बंदोबस्त कयो। ओके। न सर, तव्हां प्लीज़ डिनर जी तकलीफ़ न कयो। बाबा, तूं असांजे मथां हेॾो वॾो एहसान कयो आहे, ईअं तोखे वञण त न ॾींदासीं न। सर, तव्हां इन धरती जा वॾा कलमकार आहियो, जंहिंजी निहार इन समाज जे हुन घुट ऐं घीर ते रहंदी आहे जिथां बिगाड़ शुरू थिए थो। तव्हांजे कहाणियुनि ऐं अफ़साननि खे पढ़ी करे त अॼु असां ॻाल्हाइण जहिड़ा थिया आहियूं साईं। अहिड़ो कुझु बि न आहे बाबा। बस मूं पारां सभु लेखक पंहिंजी फ्रस्ट्रेशन खे लिखंदा आहिनि। असांजी लिखणियुनि सां हिन समाज ते कहिड़ो फ़र्क़ु पियो आहे? न साईं, न, ईअं कोन्हे। तव्हांजी नज़र आहे अॼु जे समाज ऐं माशरे ते बाबा? न बाबा, इहा हरू भरू जी ख़ुशफ़हमी आहे। हिन समाज खे असां छा ॾिसंदासीं? मां पंहिंजो मिसाल थो ॾियां। सुबुह खां वठी शाम ताईं ऑफिस में मुख़्तलिफ़ माण्हुनि सां मिलणो पवंदो आहे, छो त इहा मुंहिंजी नौकरी आहे ऐं उन जा पैसा मिलंदा आहिनि। वरी राति समूरे ॾींहं जी फ्रस्ट्रेशन जे जतन में गुज़रे थी। न साईं, इहा तव्हांजी वॾपाई ऐं महानता आहे जो तव्हां पाण खे एॾो हेठि पिया रखो। छो बाबा, तव्हां देरि कई? तव्हांखे मेराज जे बारे में कंहिं कोन ॿुधायो? न बाबा, मूंखे मिराज जे अचण जी ख़बर हुई। ड्रामा सीरियल पाछन पोयां जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।